मौलाना तारिक जमील न रुगो पाकिस्तान पर दुनिया में ॿुधी वेंदड़ वॾी मज़हबी शख़्सियत आहे। मज़हबी हवाले सां संदसि बयान ॿुधण जा केतिरा ई पोइलॻ ऐं मदाह आहिनि। नाले वारी शख़्सियत हुजण करे न रुगो मुल्क पर दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में संदसि अक़ीदतमंद ऐं दोस्त यार मौजूद आहिनि, जन बाबति हू केतिरनि ई बयाननि में ज़िक्र बि कंदो रहंदो आहे त खेसि कहिड़ी ॻाल्हि किथां जे दोस्त ॿुधाई आहे। अहिड़े ई हवाले सां मज़हबी स्कॉलर मौलाना तारिक जमील सलमान खान ऐं संदसि घर भातियुनि बाबति बि वॾो इंकशाफ कयो आहे। मौलाना तारिक जमील हिकु पॉडकास्ट में शिरकत कई जिते हुन दावा कई आहे त सलमान खान खेसि चङीअ रीति सुञाणंदो आहे ऐं संदसि बयान बि ॿुधंदो आहे। न रुगो सलमान खान पर संदसि भेनरूं ऐं ॿिया घर भाती बि संदसि बयाननि जूं वीडियोज़ बाक़ाइदगीअ सां ॾिसंदा आहिनि। इंटरव्यू दौरान मेज़बान खांसि सवाल कयो त अव्हां मूंखे ॿुधायो हो त बॉलीवुड अदाकार आमिर खान अव्हां खे ॿुधायो आहे त सलमान खान जे घर बि संदसि बयान हलंदा आहिनि, छा अव्हां खे यादि आहे? जंहिंजे जवाब में मौलाना तारिक जमील चयो त आमिर खान न पर मुंहिंजो हिकु दोस्त आहे जंहिंजो कारोबार हिंदुस्तान में बि आहे। हू मुंबई वियो हो त हुनजे पार्टनर संदसि मुलाक़ात सलमान खान सां कराई। तारिक जमील वधीक चयो त सलमान खान खे जॾहिं ख़बर पई त इहो शख़्स पाकिस्तान मां आयो आहे त हुन पुछियो त छा अव्हां मौलाना तारिक जमील खे सुञाणो था? जंहिं ते मुंहिंजे दोस्त चयो त अव्हां खे हिन बाबति कीअं ख़बर आहे? हू त मुंहिंजो दोस्त आहे। हुन ते सलमान खान मुंहिंजे दोस्त खे पंहिंजे घर वठी वियो जिते हिक भित सां गॾु लॻल रेक में मुंहिंजे बयान जूं केतिरियूं ई सीडीज़ मौजूद हुयूं। इस्लामिक स्कॉलर जो वधीक चवणु हो त सलमान खान ऐं हुन जूं भेनरूं बि बाक़ाइदा मुंहिंजो बयान ॿुधंदियूं आहिनि ऐं अदाकार जे घर में बि मुंहिंजा बयान ॿुधा वेंदा आहिनि।